नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मोरो खां ख़बर ॾींदा हलूं त मोरो जे रवासिन मसामात गुलशाद बुगियो पंहिंजे मुड़ुस आशिक़ हुसैन बुगियो सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त मुंहिंजो अॻूणो मुड़ुस नाले शहज़ादो बुगियो हवाली क़िस्म जो माण्हू आहे जेको मूंखे ख़र्च न ॾींदो ऐं मूंखे ग़लति कमु करण ते मजबूर कंदो ऐं ग़लति कमु न करण ते मूंखे इंसानियत सोज़ तशद्दुद कंदो, जिस्म ते ॾंब ॾींदो, जंहिंखां पोइ मां मजबूर थी इन खां तलाक वरिती ऐं पोइ हिन खां पोइ मूं पंहिंजी रज़ा ख़ुशी सां घरां टिनि कपिड़नि में निकिरी कोट सगोरी में आशिक़ हुसैन बुगियो सां शादी कई है, जंहिंखां पोइ मुंहिंजो अॻूणो मुड़ुसु शहज़ादो बुगियो मूं ते ॾमरजी पियो आहे। शहज़ादो बुगियो संदसि वाले शफ़ी मोहम्मद बुगियो ऐं उनजा भाइर मोहम्मद अली ऐं उनजा चाचा शाहनवाज़ बुगियो जान मोहम्मद बुगियो मूंखे मुंहिंजे मुड़ुस खे मुंहिंजे ॾेर मोहम्मद मूसा अलादाद अली मुराद दिल मुराद खादम बुगियो खे संगीन नतीजा भोगण जूं क़त्ल जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हिननि मुंहिंजे मुड़ुस ते मोरो पुलिस थाणे ते झड़तू केस दाख़िल करायो ऐं केतिरा ई भेरा असांजे घर ते ॾोहारी क़िस्म जा हथियारबंद वठी कातिलाना हमलो कयो आहे, मगर असांखे अल्लाह बचायो आहे। मसामात गुलशाद जे मुड़ुस आशिक़ हुसैन बुगियो चयो त गुलशाद मुंहिंजी ज़ाल आहे, भले असांखे केतिरियूं बि धमकियूं मिलनि असां हिक ॿिए खां जुदा न थींदासीं। हिननि वस वारनि खां तहफ़ुज़ जी अपील कई आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।